मोहम्मद बलीजे के, एक्सीएन महेश कुमार के, एक्सीएन महेश कुमार के। भानसदाबाद रिपोर्ट आशिक मेंगल। भानसदाबाद दाइम ब्रांच सुल्तानपुर भान माइनर बंभा बिलावलपुर जे आबादगारनि जो पानी जे अथरादू खोट खिलाफ हाजी अलण जमाली अब्दुल वाहिद ब्रोही लियाकत अली आरई इम्तियाज अली लाशरी जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो सख्त नारेबाज़ी। उन मौके ते आबादगारनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त एसी इकबाल पली जो इंजीनियर महेश कुमार दादू केनाल जो पानी रिश्वत एवज़ विकिरो करे छॾनि था, जंहिं सबबि हिन वक़्त जे पोखियल कणक जो फसल मुकमल सुकी तबाह थी रहियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त वाटर कोर्सिस खे गैर क़ानूनी तरीक़े सां बंदि कयो वियो आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन आबादगारनि सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त फौरन नोटिस वठी अस सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में कोर्ट जो दर खड़काईंदासीं। पीर अब्दुल खालिद कादरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ ख़िदमत ख़ल्क़ जो सिलसिलो पीर हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ अलैहि रहमत जो मिशन ऐं असांजो अहम मक़सदु आहे। मख़लूक जी ख़िदमत करे असांखे दिली सुकून ऐं ख़ुशी मिलंदी आहे। उन करे असां हर साल ही कैंप लॻाईंदा आहियूं। हज़ारे मरीज़नि जी अखियुनि जो नूर वापसि थींदो आहे ऐं असांखे दिली दुआऊं मिलंदियूं आहिनि। तमामु जेको आहे सो ख़स्ता हाल थी विया आहियूं। ही सभु माण्हू पीपल्स पार्टी जा आहिनि, साईं मुला शाह जे तक जा आहिनि। असां ख़ुदि पीपल्स पार्टी में आहियूं। जेकॾहिं असां पीपल्स पार्टी वारा ॿियो असां साईं खे अर्ज़ु कंदासीं, साईं ख़ुदारा असांखे न नौकिरी खपे, न असांखे को ठीको खपे, असांखे सिर्फ़ु पाणी खपे। असां पंहिंजा बचा था थियूं फाका कशी ऐं ख़ुदकशी खां। ऐं असांजो इश्तिहार मुआशी क़त्ल बंदि कयो वञे। जीअं त एसी साहब शहबाज में रहियो, इंजीनियर रहियो, उहो साॻियो एसी साहब आहे। हींअर सर्किल ऑफिसर आहे, एसी लॻो पियो आहे। महेश कुमार 3 चकर मोटी आयो आहे, कॾहिं दादू केनाल ते विज़िट कान कई आहे। दादू केनाल जी कंडीशन छा आहे? अगरि हू भान सब डिवीज़न खे पाणी ॾींदो त भान सब डिवीज़न खां असां पाणी वठंदासीं। अगरि हू भान सब डिवीज़न खे पाणी ॾियणु नथो चाहे, असांखे सुकाइणु चाहे थो, साईं असांखे क्लियर ओपन ॿुधाए त बाबा मां साईं मुराद शाह जे वोटरनि खे पाणी न ॾींदुसि, कंहिं बि शाख में टेल कोन्हे को। पाणी जे लाइ असां पंहिंजो हक़ आहे बुनियादी। उन खां पोइ जॾहिं 2000 वाटर कोर्स RMS थिया, हीअ असांजो शेख साहब हुयो हिते ज़ाहिर शाह इंजीनियर, इन्हनि खे फ्रेम लॻाए डिज़ाइन करे उहे कया हुआ। हींअर कहिड़े क़ानून तहत असां